सुबह का जुम्मे जी नमाज तई सजो घर खाली थियो। मुझा प्यारा जी पंहिंजा जवान बचड़ा खुदा जी राह में कुर्बान करे छॾिया। जे पंहिंजा भाईजा भाणी जा कुर्बान करे छॾिया। मगर मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह जी बारगाह में अर्ज कंदा रहा मुझा मौला मां हुसैन के साबित कदम रख जा। दोस्तों पंहिंजा जवान बचड़ा कुर्बान करे, भाईजा भाणे जा कुर्बान करे, अकीदतमंद मुरीद कुर्बान करे। जॾहिं पान करबला जे मैदान ॾे हलण लगा एक नजर खेमन ॾे अची फरमायूं अदी ज़ैनब सकीना खे संभाल जा। सकीना मुझे सीधे का सवा निंड न कंदी आ। मुझी न्याणी खे संभाल जा। मुझी न्याणी खे होॾे होॾे न छॾजा। जान शाम करबला लगदी ए ज़ालिम तंबूअ साड़ींदा, ए ज़ालिम खेमा साड़ींदा। अहिड़ो खौफनाक मंज़र मुझी न्याणी कॾहिं न ॾिठो आ। ऐं मुझी अदी ज़ैनब मुझी न्याणी खे संभाल जा। हज़रत सकीना पंहिंजे बाबे जे ॾोड़ी फरमाइण लगी बाबा मुझो फिक्र न कजो। बाबा मां कान रोईंदुसि। बाबा मां कान रोईंदुसि मुझो फिक्र न कजा। बाबा अज मुखे पंहिंजे सीने सां ॿधियो हल। इन्हनि ज़ालिमनि अदा अली अकबर के सीने में तीर हया हल। इन्हनि अदा अली असगर जे नाज़ुक निड़ीअ जो बि ख़्याल ज़ालिमनि न कयो। बाबा मता अवां खे तीर हणनि मुखे ढाल करे ॿधूं हलो। इन्हनि ज़ालिमनि जा तीर मूंखे लॻल, ये तीर तलवारूं मूंखे लॻल। बाबा तुंहिंजो सीनू तुंहिंजे दिल अॻ में ज़ख़्मनि मां चूर थी पई आहे। अवां खे ये तीर न लॻल। अंदाज़ो लॻायो या घड़ी कहिड़ी घड़ी हूंदी। हज़रत सैयदना इमाम हुसैन साईं फरमायो न्याणी तुझे सब्र खे शाबाश, तुझे सब्र इम्तिहान खे शाबाश। पुट मुझे ला दुआ कजा। मां हुसैन हाणे पंहिंजे इम्तिहान जे लाइ वञी रहियो आहियां। न्याणी मूंखे दुआ कजा। मुंहिंजा प्यारा हज़रत सकीना भाकुर पातो तरस इज़राइल ते तरो अज बाबे जो दीदार क्या पोइ मिलण थे या न थे अज त पूरो प्यार क्या। सुभान अल्लाह। इमाम पाक रज़ी अल्लाह ताला नु मोकलाए इश्क जे दरिया में घोड़ो डोलाए। जॾहिं मैदान करबला में आया यजीदी फौज जे साम्हूं आया। फरमायूं यजीदियो मुझे सोने अली अकबर के कत्ल करने तव्हां खे हया न आयो, शर्म न आयो। मुझे मासूम अली असगर के शहीद करने तव्हां खे हया शर्म न आयो। ज़ालिमो खातून जन्नत जे बाग जा नाज़ुक गुल तव्हां खे शहीद करने हया न आयो। हाणे छाजो इंतज़ार आहे? अचो मां हुसैन मैदान में लही आयो आहियां। मुझो तव्हां खे इंतज़ार आहे ऐं रब खे मुझे इम्तिहान जो इंतज़ार आहे। इश्क खे मुझो इंतज़ार आहे। सब्र खे मुझो इंतज़ार आहे। ज़ालिमो अचो। मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत इमाम पाक जी तलवार ऐं हैबत हिस्मत खे ॾिसी ॼण त यजीदन में कुदरती शींहुं नाज़िल थियो आहे। बकरियुनि वांगुरु भॼण लॻा, हेॾे होॾे करण लॻा। सोने हुसैन तलवार हलाई मुक़ाबिलो कयो। आख़िर परे खां तीर तलवारूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नेज़ा भाला इमाम पाक खे हणण लॻा। 32 तलवारूं लॻी वयूं, 33 नेज़ा लॻा, 34 भाला मुंहिंजे सोने हुसैन खे लॻा। अहिड़ी जाइ न हुई जिते का जगह बची हुजे। सॼो जिस्म तीरनि नेज़नि भालनि तलवारुनि मां भरिजी वियो। आज़ान आई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। सोने हुसैन तलवार मयान में विझी पाण यकदम मुंहिंजा प्यारा नमाज जी तैयारी कई। हेॾा शिमर लही टोड़ी आयो। फरमायूं शिमरा फिरणू हो त अॻ में अची हा भाॼा। हाणे नमाज जो टाइम आहे। छॾ त मां नमाज पढ़ा मता रब डोरा पो ॾे। मुंहिंजी हेॾी महिनत न वञाए जा। आख़िरी सजदो आहे, आख़िरी ज़िंदगी जी नमाज आहे।
परे थी भी तमा खुदा जी बारगाह में सजदो कया पोए भली मुखे शहीद कजा ताजो मां पंहिंजे रब सां मिला तो सजदे जी हालत में मिला। सुभान अल्लाह। ॾिसो मुझे सोने हुसैन जी मोहब्बत खुदा सां पंहिंजे नाने सां। अॼु बचड़ा यादि न आहिनि, अॼु पंहिंजे पंहिंजनि जा लाशा यादि न आहिनि, अॼु सकीना यादि न आहे, बीमार ज़ैनुल आबिदीन यादि न आहे, सोने करबला जे जवान हुसैन खे यादि आहे त निमाज़ यादि। सुभान अल्लाह। खुदा जी मोहब्बत याद आ शुमरा परे थी भी बच्चे न्यारे अर्ज कयूं मुंहिंजा मौला अॼु पीअण लाइ पाणी कोन्हे विज़ू पंहिंजी जा ओ मुंहिंजा रब करीम सॼी ज़मीन शहीदनि जे रत मां भरिजी वई आहे तयम्मुम कयां त किथां कयां मुंहिंजा मौला अॼु शहादत वारे रत सां विज़ू कयो अथमि मुंहिंजा मौला ज़िंदगी जी हीअ आख़िरी नमाज़ सॼी अलाए पढ़ी सघां या न मुंहिंजा मौला सॼी इबादत में तोखे सजदो प्यारो आहे अॼु मां हुसैन तोखे ज़िंदगी जो आख़िरी सजदो थो कयां ज़ख़्मी हाल आहे जहिड़ो मुंहिंजो हाल आहे दिलि अंदरि सॼी चूर चूर आहे मुंहिंजा मौला हिन हाल सां तुंहिंजी दरबार में सजदो थो कयां क़बूल कजां अल्लाहु अकबर। हाणे सजदे में आया सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। मदीने जा साईं हली आया साईं हली आया बाकुरपा तू मुझा सोना हुसैन मथो मुबारक मथे मां तोखे हार पाराया मुबारक ॾियां बाबा हुसैन मेलो मल्हाए आए बाबा मैदान खटी आए तो मुझो सोनो हुसैन अर्ज तो करे मुझा नाना वो ॾींहुं मूंखे यादि आहे जॾहिं अवां निमाज़ पे पढ़ी अवां जे पुश्त मुबारक ते मां सजदो कयो हुसैन जे ख़ातिर अवां 72 मरतबा सुभान रब्बियल आला पढ़ी मुंहिंजा नाना 72 जवान त कुर्बान करे आयो आहियां अॼु चढ़ मां उन्हनि तस्बीहनि जा बदिला लाहियां एहसान लाहियां ऐं मुंहिंजा बनाना अवां जा मूं ते वॾा थोरा वॾा एहसान रब जा तो मिठे नाने साईं जा सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। इश्क डोड़ी आयो सब्र डोड़ी आयो इम्तिहान डोड़ी आयो मोहब्बत डोड़ी आयो हे सभिनी अची मुबारकूं ॾिनियूं अम्मा ख़ातून जन्नत जो पाक रूह हली आयो हज़रत मौला अली शेरे खुदा जो रूह हली आयो इमाम हसन साईं जो रूह हली आयो वलियन जा रूह हली आया नबियन जा रूह करबला में हली आया जितां जितां मुझे हुसैन खे मुबारकूं मुझे सुने हुसैन खे दाद मिली रहियो हो अल्लाह पाक फरमायो बाबा हुसैन बाबा मेलो मल्हाए आए वाह जो सब्र जो सबक ॾेई आए वाह जो मोहब्बत जो दर्स ॾेई आए वाह जो इश्क जो दर्स ॾेई आ हुसैन मथो मथे खण मां रब तोखे मुबारक ॾियां मुंहिंजी रहमत तोखे भाकुर पाए सब्र तोखे भाकुर पाए इश्क तोखे भाकुर पाए इम्तिहान तोखे भाकुर पाए।